अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये आली मदद दोस्तों मां आहियां जो पंहिंजो फारूक चन्ना। दोस्तों जीअं त मुंहिंजो हिकु नओं एल्बम अची रहियो आहे, उर्दू एल्बम जेके चयल सॉन्ग आहिनि उर्दू जा। कुझु दोस्तनि मूंखे रिक्वेस्ट कई त असांखे उर्दू सॉन्ग अव्हां खां ॿुधणा आहिनि। के दोस्त मुंहिंजा पंजाब जा आहिनि, के सिंध जा आहिनि। सो दोस्तों अव्हां जी ख़ुशीअ लाइ मां पंहिंजो ख़र्चो करे, न ई मूंखे शाइर आहिनि न के ॻाल्हि आहे, ऐं मां तव्हांजे लाइ इहा शइ कंदो आहियां त जीअं तव्हां ख़ुशि रहो। असां पाण त ॾुखायल आहियूं, असां ॿियनि खे ख़ुशि रखणु चाहींदा आहियूं। असांजी हैबिट इहा आहे त असां मां कंहिंखे तकलीफ़ न पुॼे। सो दोस्तों अनक़रीब मुंहिंजो उर्दू एल्बम अची रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु सॉन्ग मां अव्हां लाइ पेश कंदुसि। इनशाअल्लाह अव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो ऐं मूंखे तव्हांजी भेटा जी ज़रूरत आहे, तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, ऐं छो जो मुंहिंजा व्यूअर्स तमामु घटि आहिनि, पोइ अलाए इन करे घटि आहिनि जो कोई ॾिसे नथो शायदि, पर मुंहिंजी अपील आहे सॼनि दोस्तनि खे त मुंहिंजो सॉन्ग ॾिसो, अव्हांखे वणंदा ऐं इनशाअल्लाह उमेद ॾाढा वणंदा। ऐं दोस्तों हे उर्दू एल्बम तमामु बहितरीनु एल्बम मां कढंदुसि ऐं हिकिड़ो सॉन्ग मां चई बि चुको आहियां जेको तव्हांखे मां लफ़्ज़ी ॿुधाए थो छॾियां। अदनान समी जो सॉन्ग आहे, कभी तो नज़र मिलाओ, कभी तो करीब आओ, कभी तो नज़र मिलाओ, कभी तो करीब आओ। जो नहीं कहा है कभी तो समझ भी जाओ, हम भी तो हैं तुम्हारे दीवाने हो दीवाने, हम भी तो हैं तुम्हारे दीवाने हो दीवाने। सो दोस्तों इहो गानो आहे जेको मां हिकिड़ो कयो आहे। मूंखे शाइरनि जी बि घुरिज आहे जेके पंहिंजा नाला इन कराइणु चाहिनि, पंहिंजी शाइरी ॾियणु चाहिनि। सो मां नंबर पंहिंजो मैंशन करे थो छॾियां। मुंहिंजो नंबर आहे 0310 0310 3305 304 3305 304। दोस्तों ये मुंहिंजो ज़ोंग जो नंबर आहे, मुंहिंजो पर्सनल नंबर आहे ऐं मां हिकु ई नंबर रखंदो आहियां। सो इन ते कॉन्टेक्ट करे पंहिंजी राय ॾींदा, ऐं जंहिंखे शाइरी कराइणी आहे गाननि में, हिन उर्दू में, सो बि सिंधी न उर्दू। ऐं मुंहिंजो नेक्स्ट सॉन्ग आहे अदनान समी जो ई आहे, ये ज़मीं रुक जाए आसमां झुक जाए, तेरा चेहरा जब नजर आए, ओ तेरा चेहरा जब नजर आए। दोस्तों मुंहिंजो सेकंड सॉन्ग इहो आहे, ऐं इनशाअल्लाह जंहिंखे बि सुठी शाइरी ॾियणी आहे, मुख़लिस शाइरी हुजे, तमामु बहितरीनु शाइरी हुजे, मां उहा चवंदुसि। ऐं मूंखे ख़राबु शाइरी काई बि न आहे चवणी, न ई का नालनि वारी शाइरी चवणी आहे। जीअं अॼुकल्ह नालनि ते शाइरी ॾाढी थी हले पई। शाइरी उहा लिखो दोस्तों जेका रूह खे रीझाए, दिलि खे सुकून ॾे, कुझु यादूं ताज़ूं करे, इंसान जूं गुज़िरियल यादूं, कुझु ॾुख कुझु सुख। छो जो इंसानु कॾहिं ॾुखनि खे पसंदि कंदो आहे, पुराणनि खे यादि कंदो आहे पंहिंजो माज़ी, ऐं कॾहिं सुखनि खे। अहिड़ी शाइरी लिखो, अहिड़ी मोट ॾियो, पोइ ॾिसो तव्हांजी शाइरी असांजो आवाज़ु माण्हुनि जी दिलि में वेही रहंदासीं। इनशाअल्लाह कोई जाइ ॾे न ॾे ज़ोरी ज़ोरी वेंदासीं। सो दोस्तों मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा, #SaidFarouk। So please subscribe my channel and views my song. Thank you. Lakhalai, ya Ali Madad.